अवामी मसइलनि जे हल ख़ातिरी हुकूमत जी हिमायत जो फ़ैसिलो कयो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो नएं दहिरे हाउस में तक़रीब खे ख़िताब चवे थो त हुकूमत खे वक़्तु ॾिनो वियो त मुल्क मुआशी बहरान मां निकिरी वेंदो। सिंध ऐं बलूचिस्तान में अवामी मुआशी मुआदे ते अमल कयो वेंदो। जजिस के मिलियल शकी ख़तनि जे मामले ते असांखे सियासत न ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। असां शकी ख़तनि जी जांच कराईंदासीं त जीअं अछो कारो ज़ाहिर थी वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त चीनी शहरनि जी सिक्योरिटी लाइ फूल प्रूफ प्रोग्राम ते ध्यानु आहे। इहो प्रोग्राम सूबनि सां गॾिजी ठाहींदासीं। IMF जो नओं प्रोग्राम मुल्क लाइ ज़रूरी आहे। उन जा शर्त सवला न हूंदा। कोशिशि आहे त ग़रीबनि ते घटि में घटि भार पवे। असांखे महांगाई ते कंट्रोल लाइ उपाउ वठणा आहिनि। PIA जी निजकारी शेड्यूल मौजूदु थींदी। वफ़ाक़ी काबीना ॿारनि जे भलाई ऐं वाद बीज बाबति क़ौमी कमीशन ख़त्म करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। औरतुनि बाबति क़ौमी कमीशन जे मेंबरनि जी मुक़ररी ऐं इक़्तिसादी पॉलिसी स्टेटमेंट क़ौमी असेंबली में पेश करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। काबीना SME बैंक जे सदर जे इस्तीफ़ा ऐं नए सदर जे मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर आसिफ अली ज़रदारी सां पाकिस्तान में मुक़ररु रूसी सफ़ीर जी मुलाक़ात। सदर जो रूस सां सक़ाफ़ती शोबे ख़ासि तौर ते TV ऐं फ़िल्म्स में सहकार वधाइण जी ज़रूरत ते ज़ोर। रूसी सदर पुतिन जी ॿीहर चूंडण ते आसिफ अली ज़रदारी वाधायूं ॾींदे नेक ख़्वाहिशुनि जो पैगाम ॾिनो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवण त रूस सां तवानाई ऐं बॉर्डर वापार जे शोबनि में सहकार खे हथी वठाइण जा ख़्वाहिशमंद आहियूं। उमीद आहे त सदर पुतिन जी क़यादत में रूस अञा वधीक मुआशी तरक्की कंदो ऐं आलमी अमन खे हथी मिलंदी। रूसी सफ़ीर जो चवणु आहे त रूस पाकिस्तान जी मुआशी तरक्की ऐं ख़ुशहाली में पंहिंजो किरदारु अदा करण जो ख़्वाहिशमंद आहे। रूस पाकिस्तान सां मौजूदा वापारी काथो ॿीणो करणु चाहे थो। सदर पारां मॉस्को में 22 मार्च जी दहशतगर्द हमले में 130 जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां फ़लस्तीनी सफ़ीर जी मुलाक़ात। वज़ीर आज़म पारां फ़लस्तीन जी आज़ादी जे मुकमल हिमायत जी ख़ातिरीअ ते फ़लस्तीनी सफ़ीर पाकिस्तानी क़ौम जा थोरा मञा। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पाकिस्तान जा रियासत फ़लस्तीन सां तारीख़ी ऐं वेझा नाता आहिनि। पाकिस्तान गॾियल क़ौमुनि OIC ऐं ॿियनि आलमी फोरम्स ते फ़लस्तीन मसइले जे लगातार हिमायत कई आहे। फ़लस्तीनी अवाम ख़िलाफ़ शुरू कयल नस्ल कुशीअ जी जंग बिना देर बंदि कई वञे। डिघी जिदोजहद खां पोइ मुल्की मईशत बहितरी ॾांहुं वधी रही आहे। असां तमामु डिघो सफ़र तय कयो जंहिं जे नतीजे में रुपयो मुस्तहकम थियो ऐं मईशत बहितर थी। सियासी इस्तेहकाम ईंदो आहे त स्टॉक एक्सचेंज में हाकारी रुझान नज़र ईंदो आहे। इत्तलात वारी वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त डॉक्टर आसिम बुशरा बीबी जी सेहत खे तसली बख़्श करार ॾिनो। मूंखे ख़ुशी आहे त इहा हिकु सुठी शइ आहे। गैर यकीनी वारी सूरतहाल सियासी अदम इस्तेहकाम पैदा कंदी आहे।